बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मैं हमारी शेफ़ आबिदा बलोच आई वेलकम था क्यों भली कार था क्यों अवां सभिनीनि खे हिन आवाज़ जे किचन में। उम्मीद आहे त बिल्कुल ठीक ठाक हूंदा ऐं खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ त अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, जिथे किथे भी हुजो आबाद हुजो ऐं अल्लाह पाक असांजे तव्हांजे सभिनीनि जे रिस्क में दस्तरख़्वान में वुसअत पैदा करे ऐं बरकत अदा करे। उम्मीद आहे त रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं, तव्हां जूं फरमाइशूं मूं ताईं अची रहियूं आहिनि ऐं असांजी कोशिशि आहे त स्पेशली जेके सीज़न में भाॼियूं अचनि थियूं उहे असां ज़रूरु इस्तेमालु कयूं ऐं डिफरेंट तरीक़नि सां उन्हनि जी जेका रेसिपी आहे उहा तयारु कयूं। अॼु जेकॾहिं मां मेन्यू जी ॻाल्हि कयां तमामु ज़बरदस्त आहे। अॼु असां अरवी ऐं चिकन ठाहींदासीं ऐं तव्हां हिन रेसिपी खे अरवी ऐं गोश्त सां बि फॉलो करे सघो था। असां थोरी क्विक रेसिपी कईसीं त चिकन जल्दी सां असांजी तयारु थी वेंदी। अरवी जे हवाले सां मां तव्हांखे टिप्स बि ॾींदमि त अरवी मोस्टली घरनि में न ईंदी आहे, छिलणु वॾो मुश्किल आहे, हथनि में ख़ारिश थी पए, त उन सां कीअं तव्हां उनखे अवॉइड कयो त तव्हां अरवी अचे बि, अरवी पचे बि, पर तव्हांजे हथनि में को मसइलो न थिए। उहो बि तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। असांजा उहे ॾिसण वारा जेके अरवी तमामु घणो पसंदि कंदा आहिनि पर पोइ बि घर में न ईंदी आहे। अच्छा, अरवी चिकन त अॼु ठहे थी। इन सां गॾोगॾु अॼु असां ठाहींदासीं भिंडियूं ऐं प्याज़ी भिंडियूं आहिनि पर धोरे सां गॾु ठहंदियूं, तमामु खटो ज़बरदस्त। उनजी बाक़ाइदा पाणी त न आहे पर हिकिड़ी ग्रेवी हूंदी जंहिंसां तव्हां मानीअ खे लॻाए करे खाईंदव त ॾाढो मज़ो अचे वेंदो। ऐं भिंडियूं असां इलाही तरीक़नि सां तव्हांखे सेखारियूं बि आहिनि। फ्राई भिंडियूं बि थींदियूं आहिनि, भरला भिंडियूं बि थींदियूं आहिनि, टमाटनि सां ग्रेवी सां गॾु बि भिंडियूं थींदियूं आहिनि ऐं धोरे सां गॾु बि थींदियूं आहिनि। भिंडियूं तमामु ज़बरदस्त तरीक़े सां पचायूं वेंदियूं आहिनि ऐं मूंखे इहो लॻंदो आहे त जेके भाॼियूं न बि पसंदि कंदा आहिनि उहे बि भिंडी इलाही पसंदि कंदा आहिनि। ऐं गर्मियुनि में जेकॾहिं उन्हनि ख़ासि भाॼियुनि जो असां नालो खणूं जेके असांखे गर्मियुनि में स्पेशली नज़र ईंदियूं आहिनि त उन में भिंडियूं बि शामिलु आहिनि ऐं गॾोगॾु अरबी बि उन में शामिलु आहिनि। त अॼु असां इहे ई ॿई भाॼियूं जेके आहिनि पंहिंजे मेन्यू में ऐड कयूं आहिनि। सभिनीनि खां अवल अची था वञूं असां पंहिंजे प्याज़ी भिंडी जेके असां धोरे सां गॾु था ठाहियूं। इन में असांखे भिंडियूं खपनि। भिंडियुनि सां गॾु मां इन में ऐड कंदमि बसर। त हिक खां ॿ जेको आहे उहो असां वॾो बसर इन में शामिलु कंदासीं ऐं इन सां गॾु जेकर असां मसाले जी ॻाल्हि कयूं त लूणु, मिर्च ऐं धाणा, सुका धाणा, हेड्र, इहो असां इन में शामिलु कंदासीं। अवल असां भिंडियुनि खे फ्राए कंदासीं त जीअं भिंडियुनि जी जेका लेस आहे उहा बिल्कुलु निकिरी वञे। उन खां बाद में धोरे सां गॾु हिकिड़ो मसालो तयारु थींदो ऐं जेके असां जूं फ्राए थियल भिंडियूं हूंदियूं उन्हनि खे धोरे में थोरो मिक्स करे टॉस करे ऐं इन खे सर्व कंदासीं। थोरा कड़ी पत्ता ऐड कंदासीं। बेसिक असांजो मसालो इन में जेको आहे सो असां ऐड कंदासीं। ऐं जेका चिकन ऐं अरवी आहे, चिकन खे थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु अवल असां फ्राए कंदासीं। टमाटा मां इन में शामिलु कंदमि। तव्हां इन खे धोरे सां गॾु बि ठाहे सघो था ऐं टमाटनि खे ब्लेंड करे बि ऐड करे सघो था, छो त शोरबे वारो ठहंदो आहे मोस्टली इहो असांजो जेको ॿोड़ आहे। त जेकॾहिं तमामु घणा चंक्स हुजनि त उहे सुठा न आहिनि लॻंदा। मां बि टमाटो इन में हिकिड़ो ऐड कंदासीं ऐं बाक़ी इन खे धोरे में ई तयारु कंदासीं, ठाहींदासीं ताकी असांजो जेको ग्रेवी आहे उहा तमामु स्मूथ ऐं ज़बरदस्त तयारु थिए। अच्छा, स्टार्टिंग में इहो था कयूं त जेको असांजो चिकन ऐं अरवी आहे, चिकन खे रखूं था त जीअं थोरी ॻरणु शुरू थी वञे थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु। त हींअर स्टोव कयूं था ऑन। अच्छा, थोरो इन में ऐड कंदासीं गिहु। तव्हां इन खे ऑयल में बि ठाहे सघो था। मां हाफ कप इन में शामिलु कंदमि गिहु। असां वटि चिकन आहे हाफ कप ऐं हाफ केजी असां इन में ऐड कंदासीं अरबी। अच्छा, अरबीअ जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त अरबीअ खे ड्राई ई तव्हांखे छिलणो आहे ऐं जेकॾहिं तव्हां अरबीअ खे आलो कयो त पोइ अरबी तव्हांखे न छॾींदी, तव्हांखे इलाही ख़ारिश थी सघे थी। कोशिशि कयो त तव्हांजा हथ बि ड्राई हुजनि, जेका अरबी आहे उहा ड्राई हुजे ऐं उनखे तव्हां छिलियो। छिलण खां बाद में जेको उनजो लेस आहे
उनखे पंहिंजे हथनि ते सुकणु ॾियो। जॾहिं तव्हांजा हथ ड्राई थी वञनि, थोरी देरि गुज़री वञे, उन खां बाद में तव्हां पंहिंजे हथनि खे वॉश करे सघो था। जेकॾहिं लेस सां गॾु तव्हां पंहिंजे हथनि खे वॉश कयो त पोइ तव्हांखे जेको लेस आहे उन में प्रॉब्लम अचे सघे थी। जेकॾहिं तव्हां इन टिप जो ख़्यालु रखंदा त तव्हां पाण हैरान थी वेंदा त तव्हां अरवी पचाए बि सघो था, छिले बि सघो था ऐं तव्हांखे प्रॉब्लम बि नथी करे। अच्छा, थूम ऐं अदरक जो मां हिते ऐड कयो आहे पेस्ट। अच्छा, जेको गरम मसालो आहे उहो बि असां हिन में पिसियल ऐड कंदासीं, त मां हींअर गरम मसालो शामिलु नथी कयां, हिन में ऐड था कयूं चिकन। इनखे थोरो कुक थियणु ॾींदासीं। मां इनखे ढकु थी ॾियां त जीअं असांजी जेका चिकन आहे उहा ॻरणु शुरू थी वञे। ऐं थोरा जेके बसर आहिनि उन्हनि खे कंदासीं स्लाइस। चलो जी, 2 मां हिते बसर खयां आहिनि थोरा वॾे साइज़ जा। हाफ kg असां वटि आहिनि भिंडियूं। जेकॾहिं तव्हां इनखे अञा बि वधाइणु चाहियो था त तव्हां हाफ kg बसरनि जो बि इस्तेमालु करे सघो था। भिंडियुनि में बसर सुठा लॻंदा आहिनि, मज़े जा लॻंदा आहिनि। मां वॾे साइज़ जा 2 जेके आहिनि से बसरनि जो असां हिते इस्तेमालु था कयूं। इन्हनि खे कंदासीं स्लाइस ऐं भिंडीअ सां गॾु मां इन्हनि खे फ्राए कंदमि। अच्छा, भिंडियुनि खे बि तव्हां ॾिसी सघो था त असां टिप ऐं जेका इन्हनि जी टेल आहे उहा अलहदा कई आहे ऐं उन सां गॾोगॾु असां भिंडीअ खे लेंथ वाइज़ कट कयो आहे। मतिलबु ड्रिघाईअ में असां भिंडियुनि जा, हिकिड़ी भिंडीअ जा असां 2 पीस कया आहिनि। ऐं असांजो कैमरा यकीनन तव्हांखे सुठे तरीक़े सां ॾेखारींदो बि हूंदो। त भिंडियुनि जी तव्हांखे कटिंग करणी आहे ऐं भिंडियुनि जी बि जॾहिं तव्हां कटिंग कयो त उन में बि तव्हां इन ॻाल्हि जो ध्यानु रखो त भिंडियुनि खे जॾहिं तव्हां वॉश था कयो त वॉश करण खां बाद में भिंडियुनि खे ड्राई कयो ऐं कंहिं बि छन्नीअ में तव्हां उन्हनि खे विझी रखो। जॾहिं तव्हां जूं भिंडियूं ड्राई थी वञनि उन खां बाद में तव्हां उन्हनि जी कटिंग स्टार्ट कयो। जेकॾहिं आलियूं भिंडियूं ई तव्हां कटणु शुरू कंदा त पोइ भिंडियुनि जो जेको लेस आहे उहो बि निकिरी ईंदो ऐं देरि सां भिंडियूं जेके आहिनि से कुक थींदियूं ऐं फ्राई थींदियूं। त अवल उन्हनि खे तव्हां वॉश कयो, वॉश करण खां बाद में थोरो ड्राई कयो ऐं उन खां बाद में जेका बि कटिंग तव्हांखे करणी आहे उहा कटिंग तव्हां करे सघो था। बसरनि खे कयूं था स्लाइस। अच्छा, बसर ऐं भिंडियूं अवल असां फ्राए कंदासीं, इन खां बाद में तयारु थींदी इन जी ग्रेवी। 2 वॾे साइज़ जा बसर ऐं उन्हनि खे सिंपली असां कयूं था स्लाइस। भिंडियुनि खे तव्हांखे कटे रखिणो आहे। थोड़ी वेकरे थाम में कयो, क्या कढ़ाई हुजे, वोक हुजे, फ्राइंग पैन थी सघे थो, देगड़ी न हुजे। देगड़ीअ में भिंडी मज़ो न कंदी। कोशिशि कयो त को फ्राइंग पैन हुजे या पोइ को कढ़ाई हुजे जंहिंमें तव्हां भिंडियुनि खे तयारु कयो। चलो, थोरो चिमचो बि हलाईंदा हलंदासीं असां पंहिंजे जेका चिकन असांजी तयारु थी थिए थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु। अरविन जी मां तव्हांखे टिप ॿुधाई त तव्हां अरविन खे कीअं कट कंदव। उन खां बाद में हिकिड़ी अरवीअ जो 2 पीस कयो ऐं उन्हनि खे बॉइल कयो। छो त अरवीअ में इलाही लेस हूंदो आहे। जेकॾहिं असां बॉइल करण खां अॻु में अरवी शामिलु कंदासीं पंहिंजे हिन ॿोड़ में त असांजी जेका ग्रेवी आहे न उन में इलाही लेस अचे वेंदो ऐं सुठी न लॻंदी। त मेक श्योर कयो त अरवीअ खे तव्हां अलहदा बॉइल कयो। अरवी गोश्त था ठाहियो, चिकन सां गॾु तव्हां अरवी था ठाहियो, पर जेका अरवी आहे उहा अलहदा सां बॉइल थिए ऐं तव्हां नोट बि कंदव त उनजो जेको पाणी आहे उन में इलाही लेस अचे वेंदो आहे। उन पाणीअ खे तव्हां डिस्कार्ड कंदव ऐं जेका बॉइल थियल अरवी आहे उहा असां इस्तेमालु कंदासीं। अच्छा, हाणे हितां बि असां स्टोव कयूं था ऑन ऐं जेका असांजूं भिंडियूं आहिनि उन्हनि खे असां कंदासीं फ्राए। अची वई असांजी भिंडी
ऑयल मां हिन में ऐड कंदमि, थोरो सभीला ऐड कंदासीं त जीअं भिंडियूं सुठे तरीक़े सां असांजूं फ्राई थी वञनि। भिंडियूं ऐं मां हिन में ऐड कंदमि बसर। एतिरो फ्राई कंदासीं त भिंडियुनि जो जेको लेस नज़र थो अचे जॾहिं असां भिंडियूं फ्राई कंदा आहियूं त लेस असांखे बाक़ाइदा नज़र ईंदो आहे, उहो नज़र अचणु ख़तमु थी वञे। ओवर कुक भिंडियुनि खे न कंदासीं त भिंडियूं जेके आहिनि से कारियूं थी वञनि। भिंडियुनि जो कलर एज़ इट इज़ रखिणो आहे, पर भिंडियुनि खे थोरो ॻाढ़ो आहे, बसि दैट्स इट। ऐं कोशिशि कजो त हाई फ्लेम ते तव्हां हिनखे तयारु कयो। भिंडियूं ऐं इन सां गॾोगॾु इन में ऐड कंदासीं असां बसर। अच्छा, तव्हां इहा जेका चिकन ऐं अरबी जी रेसिपी आहे गोश्त सां गॾु फॉलो करे सघो था, पर गोश्त अलॻि सां बॉइल कयो थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु, ऐं उन खां बाद में रेसिपी खे फॉलो कजो। अच्छा, नंढड़ी हिकिड़ी ब्रेक जो मां वटि वक़्तु थी वियो आहे, पर तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो। ज़बरदस्त रेसिपीज़ तयारु थी थियनि। स्टे ट्यून ऐं ॾिसंदा रहियो आवाज़ किचन। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन, ऐं अॼु आवाज़ किचन में जेकॾहिं असां मेन्यू जी ॻाल्हि कयूं, तमामु ज़बरदस्त मेन्यू आहे। अॼु असां प्याज़ी भिंडियूं था ठाहियूं धोरे सां गॾु, ऐं इन सां गॾोगॾु तयारु थींदो चिकन ऐं अरबियुनि जो ॿोड़, मतिलबु शोरबे वारो ॿोड़ तयारु कंदासीं। इन जे लाइ असां हींअर छा कयो आहे त जेका असांजो चिकन आहे उनखे थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु सुठे तरीक़े सां तव्हां फ्राई कयो। ऐं हींअर मां थोरो हिनखे खोले बि ॾिसां थी त केसी ताईं असांजी जेका चिकन आहे उहा पहती आहे। ऐं जेके अरबियूं आहिनि अरबियुनि खे तव्हां छिलियो। छिलण खां बाद में 1/2 उन्हनि जी कटिंग कयो ऐं उन्हनि खे अलहदा सां बॉइल करे उन खां पोइ असां उनखे ऐड कंदासीं पंहिंजे हिन चिकन जे ओड़ में, छो त असांजी ग्रेवी में तमामु घणो स्टार्च अची वेंदो जेको असांखे नथो खपे, ऐं ग्रेवी असांखे ज़बरदस्त इन जी खपे। इन करे लाज़मी तौर ते जेका अरबी आहे उहा अलहदा सां जेको आहे सो असांजी बॉइल थींदी। अच्छा, स्टोव मां ॿीहर इन जो ऑन थी कयां ऐं चिकन खे रखूं था सुठे तरीक़े सां जीअं हे ॻरी वञे। धोरो मां हिन में ऐड कंदमि, ऐं हिकिड़ो मूंखे हिन में टमाटो ऐड करिणो आहे गॾोगॾु बसर। त भिंडियूं त असांजूं फ्राई थी थियनि, थोरो असां हिन में शामिलु था कयूं बसरनि खे। ऐं मां वटि रेडीमेड बसर आहिनि फ्राई थियल। जेकॾहिं तव्हां वटि तव्हां फ्रेश हुन जो इस्तेमालु करणु चाहियो था, बिल्कुलु तव्हां करे सघो था। ऐं जेको थोरा पिसियल बसर आहिनि उहे मां हिन में शामिलु कंदमि। जेकॾहिं तव्हां फ्रेश बसर यूज़ कयो था त हिकिड़ो वॾे साइज़ जो बसर खणी करे ऐं उनखे सुठे नमूने सां गोल्डन फ्राई कयो। फ्राई करण खां बाद में तव्हां उन में ऐड कजो चिकन। अच्छा, हाफ प्याली असां ऐड था कयूं उन में सुर्ख बसर, ऐं हिकिड़ो मां इन में ऐड कंदमि टमाटो। उहो बि असां बारीक स्लाइस करे हिन में शामिलु कंदासीं त जीअं बिल्कुलु ज़बरदस्त तरीक़े सां ॻरी वञे। ऐं जेके असांजूं भिंडियूं आहिनि उन्हनि खे चिमचो तव्हांखे हिलाइणो आहे त जीअं तमामु तरफ़ों सुठे तरीक़े सां जेका असांजी भिंडी आहे उहा फ्राई थी वञे।
हाफ केजी हुयूं भिंडियूं ऐं 2 वॾे साइज़ जा बसर। ऐं तव्हां ॾिसी सघो था त फ़िलहालु भिंडीअ में इलाही लेस नज़र थो अचे ऐं असां तेसी ताईं हिनखे फ्राई कंदासीं जेसी ताईं इहो जेको लेस आहे इहो नज़र अचणु बंदि नथो थी वञे। अच्छा, हाणे जेके टमाटा आहिनि उन्हनि खे कंदासीं बारीक स्लाइस। ऐं ऐड कंदमि त जीअं भुञणु शुरू थी वञनि बसर ऐं टमाटा, स्मूथ थी वञे असांजी ग्रेवी ज़बरदस्त। जेकॾहिं असां मसालनि जी ॻाल्हि कयूं त तमामु बेसिक मसाला आहिनि जेके असां हिन ग्रेवी में ओड़ में असां पंहिंजे शामिलु कंदासीं। लूणु ऐं सुका धाणा, हेड, इहे तमामु जेके मसाला आहिनि इहे हिन में वेंदा। हिकिड़ो असां ऐड कयोसीं टमाटो। उहे बि अॼुकल्ह टमाटा इलाही महांगा थी विया आहिनि मार्केट में, त सुठो आहे त टमाटा थोरा घटि इस्तेमालु कजनि ऐं तव्हां पंहिंजे ॿोड़ खे, खाधे खे थोरे में बि तयारु करे सघो था, इलाही ज़बरदस्त थींदो आहे। अच्छा, हाणे ॿीहर मां हिनखे कवर कंदमि त जीअं हे जेका टमाटा आहिनि, बसर आहिनि, थोरा अञा सुठे नमूने सां ॻरी वञनि। बसि हिन में ऐड कंदासीं स्टार्टिंग में लूणु, जीअं रुखो फिको न थिए, लूणु असां स्टार्टिंग में शामिलु था कयूं। हे अची वियो लूणु हस्बे ज़रूरत। हमेशा घटि ऐड कयो, इलाही ईज़ीली तव्हां हिनखे तेज़ करे सघो था, पर जेकॾहिं तेज़ थी वियो त पोइ घटि करणु थोरो ॾुखियो थी थो वञे, पोइ तव्हांखे हिन में वधीक पाणी ऐड करिणो पवंदो। ऐं अगेन जेके असां जूं भिंडियूं आहिनि उन्हनि खे स्पून हलाईंदा हलंदासीं। बसर ऐं भिंडियूं असां इन में हींअर ताईं लूणु बि शामिलु न कयो आहे। थोरी लेस भिंडीअ जी ख़तमु थी वञे न, पोइ असां हिन में ऐड कंदासीं लूणु। फ़िलहालु जॾहिं मां हिनखे चिमचो हलायां थी त मूंखे थोरी थोरी जेका लेस आहे उहा नज़र थी अचे। इहा लेस असांजी ख़तमु थी वञे पोइ असां हिन में कुझु स्पाइसिस बि ऐड कंदासीं ऐं इन सां गॾोगॾु असां हिन में जेको आहे सो हिनखे कढी करे ऐं धोरे जी हिकिड़ी ज़बरदस्त ग्रेवी जेका आहे उहा असां ठाहींदासीं। अच्छा, हाणे धोरे खे थोरो कयूं था मिक्स, फोक जी मदद सां कयो या पोइ तव्हां विस्क यूज़ करे सघो था, जेको तव्हांखे ईज़ी लॻे। अच्छा, हे जेको धोरो आहे मां वटि आहे हाफ केजी धोरो। अच्छा, डिपेंड थो करे तव्हांखे केतिरी ग्रेवी खपे। हे जेकी असांजी भिंडी आहे, मां हाफ केजी धोरो ऐड कंदमि भिंडीअ में ऐं हिकिड़ो पा जेको आहे सो धोरो ऐड थींदो असांजे हिन चिकन ऐं अरबीअ जे ॿोड़ में। सुठे तरीक़े सां हिनखे विस्क कंदासीं, स्पेशली जेकॾहिं धोरो तव्हांजे घर में ॼमायल न आहे त हिनखे सुठे तरीक़े सां मिक्स कयो। अच्छा, भिंडीअ खे अगेन थोरो थोरो स्पून हलाईंदा हलंदासीं। ओवर कुक नाहिनि करणियूं ऐं कारियूं भिंडियूं असांखे नाहिनि करणियूं, पर बसि फ्राई करणियूं आहिनि इन जो लेस ख़तमु करण जे लाइ। ऑलमोस्ट भिंडियूं असांजूं हाणे फ्राई थियण ते आहिनि। 1-2 मिंट हिनखे अञा तयारु कंदासीं त भिंडियूं असांजूं सुठे नमूने सां फ्राई थी वेंदियूं। हाणे थोरो इन में मसालो ऐड कंदा था हलूं। ग्रेवीअ में त असां शामिलु कंदासीं, पर थोरियूं भिंडियूं बि फ्राई कंदे वक़्तु मसालो ऐड कंदासीं। त लूणु हस्बे ज़रूरत इन में शामिलु कयो। इन सां गॾोगॾु इन में शामिलु कंदासीं हेड, अची वई हेड। असां इन में ऐड कंदासीं ॻाढ़ा मिर्च ऐं थोड़ा सुका धाणा। अच्छा, इन में बि असां मसालो ऐड कयो आहे ऐं जेको असां धोरे जी ग्रेवी तयारु कंदासीं उन में बि अलहदा सां मसालो असां शामिलु कंदासीं। त मसालो एतिरो ऐड कयो
त जेका तव्हांजी भिंडी आहे बसि इन जे लाइ काफ़ी हुजे। ऐं सुठी ॻाल्हि आहे त जेकॾहिं भिंडियूं थोरियूं श्रिंक थी वञनि, फ्राई थी वञनि, पोइ तव्हां मसालो ऐड कयो। इलाही श्रिंक बि थी वेंदियूं आहिनि स्टार्टिंग में। लेस जॾहिं हिन जो आहे त मसालो ऐड करणु मुनासिब बि न आहे, ऐं मसालो स्पेशली जेके मिर्च आहिनि उहे सड़ी वेंदा आहिनि। त थोरियूं भिंडी फ्राई थी वञनि पोइ तव्हां मसालो ऐड कयो, ऐं तव्हांखे आइडियो बि थी वेंदो त हा हाणे भिंडीअ जी केतिरी मिक़दार आहे ऐं केतिरियूं भिंडियूं जेके आहिनि से श्रिंक थी वयूं आहिनि, उन जे हिसाब सां तव्हां हिन में मसालो ऐड करे सघो था। बसि हाणे मां हिनखे 1-2 मिंट में भिंडियुनि खे कढी करे कंहिं प्लेट में रखंदासीं, ऐं सेम पैन में मां जेका धोरे वारी ग्रेवी आहे उहा मां तयारु कंदमि। अच्छा, धोरे में बि असां इहो ई मसालो ऐड था कयूं। थोरो लूणु, अगेन थोरो घटि ई रखंदासीं, टेस्ट करणु ईज़ी आहे। अच्छा, थोरी असां हिन में शामिलु कंदासीं हेड ऐं थोरा पिसियल ॻाढ़ा मिर्च, सुका धाणा। ये तमामु शयूं ऐड करे धोरे खे कंदासीं मिक्स। ऐं हींअर मां हिन जी बाहि जेका आहे सा बंदि थी कयां। भिंडियुनि खे कंहिं प्लेट में कढी रखंदासीं, ऐं मां हिन में ऐड कंदमि इहो धोरो, ऐं इनखे सुठे तरीक़े सां कुक कंदासीं त जीअं धोरे जो पाणी ड्राई थी वञे ऐं हिकिड़ी ज़बरदस्त खटी ग्रेवी हुजे, जंहिंमें असां जेके भिंडियूं आहिनि उन्हनि खे फोल्ड कंदासीं, टॉस कंदासीं। अच्छा, कोई बि अहिड़ो थांव खणो जंहिंमें असां हे भिंडियूं कढी रखूं। चलो मां हिन में हे भिंडियूं कढी थी रखां। सेम पैन में असां तयारु कंदासीं इन जी ग्रेवी। अवल धोरो ऐड करे सुठे तरीक़े सां मिक्स कंदासीं ऑयल सां गॾु। उन खां बाद में स्टोव कंदासीं ऑन। कंटिन्यूअसली उनखे स्टिर कंदासीं त जीअं थोरो जेकॾहिं फाटी पवंदो त असांजी जेका ग्रेवी आहे न उहा ख़राब थी वेंदी। चलो जी, तमामु भिंडियूं असां कढी रखियूं आहिनि। अच्छा, इन में ऐड कंदासीं हे धोरो। नंढड़ी असां वटि हिकिड़ी ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। तव्हांखे केॾांहुं बि न आहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन, ऐं अॼु आवाज़ किचन में असां तयारु करे रहिया आहियूं प्याज़ी भिंडी धोरे सां गॾु। मतिलबु भिंडी हूंदी, उन में बसर त आहिनि ई, छो त तमामु बहितरीनु लॻंदा आहिनि, पर उन जी हिकिड़ी ज़बरदस्त खटी ग्रेवी तयारु कंदासीं असां धोरे सां गॾु। हींअर असां छा कयो आहे त भिंडी ऐं बसर उन्हनि खे कयोसीं फ्राई, ऐं जॾहिं हुन जो लेस ख़तमु थी वियो त मां उन में ऐड कयो लूणु, थोरा पिसियल ॻाढ़ा मिर्च भिंडीअ जे हिसाब सां, थोरा पिसियल धाणा असां उन में शामिलु कयासीं, ऐं इन सां गॾोगॾु उन में ऐड कयोसीं हेड। दैट्स इट। ऐं हाणे असां तयारु था कयूं इन जी हिकिड़ी ग्रेवी। बसि ग्रेवी जे लाइ बि असां इन में शामिलु कयो आहे लूणु, हेड, पिसियल ॻाढ़ा मिर्च ऐं पिसियल असांजा सुका धाणा। थोरो ऑयल आहे, सेम पैन में हिन खे फ्राई था कयूं, ऐं स्टार्टिंग में बसि कंटिन्यूअसली थोरो हिन खे स्टिर कयो। हिकु दफ़ो जेको धोरो आहे उहो बबल करणु शुरू थी वञे त पोइ तव्हां हिन खे आराम सां कुक थियणु ॾियो, जेसीं ताईं पाणी तमामु इन धोरे जो ड्राई नथो थी वञे। जॾहिं हिकिड़ी ज़बरदस्त ग्रेवी सुकी तयारु थी वेंदी, उन में असां भिंडियुनि खे रुॻो फोल्ड कंदासीं बसि। धोरे में मां अलॻि सां मसालो ऐड कयो आहे, भिंडीअ में असां अलॻि सां मसालो ऐड कयो अथसीं।
ऐं इहे भिंडियूं एॾियूं ज़बरदस्त थींदियूं आहिनि जो तव्हां कॾहिं ट्राए न कयूं आहिनि त तव्हां ज़रूरु इन्हनि खे ट्राए करे ॾिसिजो। इन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अरवी ऐं असां तयारु पिया कयूं चिकन, जंहिंजे लाइ थूम ऐं अदरक जो पेस्ट मां हिन में ऐड कयो आहे, थोरा हिकिड़ो वॾे साइज़ जो ॻाढ़ो बसर ऐं असां हिन में हिकिड़ो टमाटो शामिलु कयोसीं, लूणु मां इन में ऐड कयो आहे ऐं चिकन खे थोरो ॻरण जे लाइ रखी छॾियोसीं। चिकन असांजी सुठे नमूने सां ॻरी वई आहे। अरवियुनि खे तव्हां अवल वॉश कयो या वॉश न बि कयो था त सुकियूं अरवियूं तव्हांखे छिलणियूं आहिनि। जॾहिं तव्हां उन्हनि खे छिलियो त पंहिंजे उनजो जेको लेस आहे उन्हनि खे पंहिंजे हथनि ते ड्राए थियणु ॾियो। ड्राए थी वञे त उन खां बाद में तव्हां उनखे वॉश कयो। अरवीअ खे 1 खां 2 कयो, 1/2 अरवीअ जी कटिंग करे उनखे सिंपली अलॻि बॉइल कंदासीं। बॉइल करण खां बाद में इहो असांजे हिन शोरबो जेको हूंदो चिकन जो उन में असां ऐड कंदासीं। इलाही लेस हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां डायरेक्टली शामिलु कंदव त तव्हांजो जेको शोरबो आहे उनखे ख़राबु कंदी अरवी। त मेक श्योर कयो त अलॻि सां इनखे बॉइल कयो ऐं तव्हां इन रेसिपी खे गोश्त ऐं अरवीअ में बि फॉलो करे सघो था। गोश्त खे तव्हां अलॻि सां बॉइल करे वठो थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु ऐं उन खां बाद में रेसिपी खे फॉलो कयो। थोरो बॉइल थियणु शुरू थी वञे असांजो हे धोरो त असां अची वेंदासीं अरवी ऐं चिकन जी तरफ़। त पोइ बसि मां हिनखे थोरो कंटिन्यूअसली हिलायां थी ऐं हाणे बबल करणु शुरू थी वियो आहे त हाणे हिनखे कुक थियणु ॾींदासीं। अच्छा, हाणे हिन तरफ़ अची था वञूं ऐं हे मां वटि आहे हिकिड़ी प्याली धोरे जी, इनखे बि विस्क कंदासीं ऐं इहो धोरो असांजो ऐड थींदो इन चिकन में। मां इन जी बि जेका स्टोव आहे उनखे कयो हो बंदि। धोरो ऐड कंदमि, कुझु मसाला असां इन में शामिलु कंदासीं। सुठे नमूने सां इन्हनि जी थींदी भुनाई खां बाद में जेतिरो असांखे शोरबो रखिणो आहे न, बसि मां एतिरो इन में पाणी ऐड कंदमि। बॉइल शामिलु कंदासीं हिन में अरवी ऐं असांजी रेसिपी थी वेंदी बिल्कुलु तयारु। अगेन स्टोव इन जो बिल्कुलु बंदि आहे। थोरो इनखे मिक्स कंदा था हलूं। धोरो ऐड कंदासीं, सुठे नमूने सां इन जी हिकिड़ी मिक्सिंग कंदासीं। मसाला ऐड कंदासीं ऐं पोइ इन जो जेको स्टोव आहे उहो थींदो ऑन। थोरो शामिलु थी वियो मसाला उहे ई असांजा बेसिक आहिनि। लूणु मां इन में ऐड करे चुकी आहियां। हेड इन में शामिलु थींदी। इन में ऐड थींदा सुका धाणा, छो त ग्रेवी आहे। 1 टीस्पून भरे करे सुका धाणा ऐं ऐड कंदासीं ॻाढ़ा मिर्च। अची विया ॻाढ़ा मिर्च। पिसियल गरम मसालो इन में ऐड थींदो लास्ट में। हिकु दफ़ो मिक्स था कयूं ऐं स्टोव कंदासीं ऑन। शोरबे वारी तयारु था कयूं अरवी ऐं चिकन। सिंपल चपातीअ सां इलाही मज़े जी लॻंदी आहे ऐं चांवरनि सां तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि। तमामु ई शोरबे वारियूं जेके बि असांजूं भाॼियूं आहिनि उहे चांवरनि सां इलाही ज़बरदस्त लॻंदियूं। चांवरनि सां सर्व कयो या पोइ मानीअ सां, तव्हांजी मर्ज़ी आहे। अच्छा, स्टोव हाणे इन जो ऑन था कयूं। हिन तरफ़ असांजो जेको धोरो आहे उहो असांजो कुक थो थिए ऐं हिन तरफ़ असांजी चिकन, जंहिंमें असां हाणे मसालो ऐं धोरो ऐड करे चुका आहियूं, उन्हनि खे सुठे नमूने सां फ्राई कंदासीं। जॾहिं हिन जी भुनाई जेसीं ताईं तव्हांजे ॿोड़ जी सुठी नथी थिए न, त पोइ तव्हांजो ॿोड़ में उहो मज़ो बि नथो अचे ऐं उनजो जेको रंग आहे उहो बि नथो निकिरे। हिकु त तव्हां मसाला सुठी क्वालिटी जा इस्तेमालु कयो, उन सां बि भाॼीअ में रंग ईंदो आहे ऐं तव्हांजी भुनाई तव्हांजी ठीकु थियणु खपे। जेकॾहिं तव्हां ॻाढ़ा मिर्च घटि खाईंदा आहियो, थोरा कश्मीरी मिर्च इस्तेमालु कयो, उन सां बि तमामु सुठो हिकिड़ो कलर जेको आहे सो ईंदो आहे। अक्सर माण्हू ॻाढ़ा मिर्च तमामु घटि खाईंदा आहिनि, त तव्हां कलर जे लाइ
कश्मीरी मिर्चनि जो इस्तेमालु करे सघो था। थोरो हिकु दफ़ो अगेन बबल थियणु शुरू थी वञे त पोइ मां हिनखे चिकन, छो त असांजी ॻरी वई आहे ज़बरदस्त, बसि असांखे हिनखे थोरो भुञणो आहे। ऐं हिन तरफ़ जेको असांजो धोरो आहे त उनखे बि ॾिसंदा हलूं। मसालो असां हिन में शामिलु कयो अथसीं ऐं जॾहिं पाणी बिल्कुलु ड्राई थी वेंदो पोइ मां हिन में ऐड कंदमि भिंडियूं ऐं सिंपली टॉस करे सर्व कंदासीं। अच्छा, स्टोव जेको आहे सो मां चेंज थी कयां, हिनखे हिन तरफ़ खणी था अचूं। हिनखे थोड़ी असांजी तेज़ बाहि जी ज़रूरत आहे, हिनजी भुनाई सुठी असांजी थी वेंदी। अरबी असां चिकन में तैयार था कयूं ऐं इन सां गॾोगॾु भिंडियूं आहिनि, प्याज़ी भिंडियूं आहिनि, पर धोरे जी ज़बरदस्त खटी हिकिड़ी ग्रेवी सां गॾु। अच्छा, हे जेको असांजो धोरो तैयार थो थिए इन में कुझु ऐड कंदासीं कड़ी पत्ता, जेको इलाही मज़ो कंदा। थोड़ा कड़ी पत्ता हिन में शामिलु था कयूं। लूणु, मिर्च, हेड ऐं धाणा हे असां हिन में शामिलु करे चुका आहियूं। थोड़ा ऐड कयासीं कड़ी पत्ता, हिकिड़ी ज़बरदस्त ख़ुशबू जेका आहे सा अचे थी। ऐं थोड़ा ऐड कंदासीं हिन में सावा मिर्च। अच्छा, सावा मिर्च असां थोड़ा इन भाॼीअ में बि जेको असांजो ॻोढ़ आहे इन में बि ऐड कंदासीं, तमामु मज़े जा लॻंदा आहिनि। थोड़ा असांजा सावन मिर्चनि जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू ऐं ज़ाइक़ो हूंदो आहे, त अधा करे चलो हिनजी बि त भुनाई थी थिए। पोइ असां हिन में ऐड कंदासीं बॉइल थियल अरबी। बस पाणी मां हिन में एतिरो शामिलु कंदमि जेको मूंखे जेतिरी हिन में ग्रेवी खपे, बस दैट्स इट। हिकिड़ो कप पाणी मुंहिंजे हिसाब सां काफ़ी आहे। ऐं जेकॾहिं तव्हां ग्रेवी घणी हिन में ठाहियो था त पोइ मसाला तव्हां ऐड कजो उन जे हिसाब सां। अच्छा, स्मूथ थी वई आहे ग्रेवी। जेको टमाटो असां शामिलु कयोसीं, बसर असां ऐड कयोसीं, उहो बि छो त शुरू में चिकन सां गॾु कुक थियो ऐं हींअर असां हिनखे भुञूं था, तमामु सुठे तरीक़े सां मैश थी वियो आहे। लास्ट में ऐड कंदासीं सावा हिन में मिर्च ऐं यकीनन सावा धाणा असां हिन में शामिलु कंदासीं। थोरो हिन में ऐड कंदासीं पिसियल गरम मसालो। साबित गरम मसालो सुठो नाहे लॻंदो त शोरबे वारो ॻोढ़ हुजे, हुन में तमामु घणो साबित गरम मसालो हुजे, त पिसियल ऐड कंदासीं त उहो फ्लेवर बि हिनखे ॾींदो ऐं कंहिंखे बॉडर बि न कंदो। स्मूथ आहे हिनजी, तमामु ज़बरदस्त हिकिड़ी ग्रेवी हिनजी तयारु थी थिए। नंढड़ी असां वटि ब्रेक जो हींअर थी वियो आहे वक़्तु, त तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो। मां इन में ग्रेवी जे लाइ ऐड थी कयां पाणी ऐं वापसि ईंदासीं। ॿई असां जूं रेसिपीज़ जेके आहिनि उन्हनि खे सर्व कंदासीं। मिलूं था हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन ऐं अॼु आवाज़ किचन जो जेकॾहिं मेन्यू जी ॻाल्हि कजे, असांजा उहे घर भाती जंहिं असांखे हींअर ट्यून इन कयो आहे, जॉइन कयो आहे। अॼु असां तयारु पिया कयूं चिकन ऐं अरबीअ जो ॻोढ़ ऐं इन में मां ऐड थी कयां हे बॉइल अरबी। गॾोगॾु असां इन में शामिलु कंदासीं पिसियल गरम मसालो, थोरो ऐड कंदासीं। मां इन में शामिलु कंदमि सावा मिर्च ऐं सावा धाणा। थोरो हिनखे कयूं था मिक्स। थोरी देरि जे लाइ 1-2 मिंट जे लाइ हींअर असां दम ॾींदासीं।
इनखे कयूं था थोरो मिक्स। अच्छा, इन में मां शामिल कंदमि थोड़ा सावा मिर्च ऐड कंदासीं। ज़बरदस्त खुशबू हूंदी आहे सावन मिर्चनि जी बि। चलो कुछ शामिल था कयूं। जेकॾहिं घर वारा खाइण एतिरो पसंदि न कंदा आहिनि त बसि तव्हां खुशबूअ जे लाइ इन में शामिल कयो। त मां 3-4 ऐड थी कयां। चलो ये अची विया सावा मिर्च। इनखे कयूं था कवर ऐं हिन तरफ़ बि थोरो ऐड कंदासीं पिसियल गरम मसालो थोरो शामिल कंदासीं। ऐं हे असांजो थोरे जी हिकिड़ी ग्रेवी आहे जेका भिंडियुनि जे लाइ असां तयारु पिया कयूं। ऐं मां हिकिड़ो रीकैप ॾींदी हलां उन्हनि असां पंहिंजे घर भातियुनि खे जीअं असांखे हींअर जॉइन कयो आहे त भिंडियुनि जे लाइ असां इहो कयोसीं त भिंडियूं ऐं बसर उन्हनि खे कयोसीं फ्राई। ऐं उन खां बाद में मां उन में शामिल कयो लूणु ऐड कयोसीं ऐं उन्हनि खे एतिरो फ्राई कयो त उन जी जेका लेस आहे उहा ख़तमु थी वञे। जॾहिं लेस ख़तमु थी वई त मां उन में शामिल कयो लूणु असां ऐड करे चुका हुआसीं, सुका धाणा, हेड्र ऐं असां उन में शामिल कया ॻाढ़ा मिर्च। सुठे नमूने सां भिंडियूं असांजूं फ्राई थी वयूं। उन खां बाद में सेम पैन में ऐड कंदासीं धोरे में बि उहे ई असांजा बेसिक मसाला जंहिंमें सुका धाणा, हेड्र, ॻाढ़ा मिर्च ऐं असां शामिल कयो लूणु। थोड़ा मां इन में ऐड कया कड़ी पत्ता और 3 सावा मिर्च कट करे उहे मां इन में शामिल कया। ऐं उन खां बाद में इनखे असां एतिरी देरि ताईं कुक कयोसीं त जेको धोरे जो पंहिंजो पाणी आहे उहो कंप्लीटली ड्राई थी वञे। थोड़ी मूंखे चिकनाई घटि थी लॻे त मां थोरो ऐड थी कयां ऐं इनखे सुठे नमूने सां फ्राई कंदासीं। ऐं जीअं ई ऑयल इन जो सेपरेट थी वेंदो त जेका असांजूं भिंडियूं आहिनि भिंडियुनि खे धोरे में ऐड करे जस्ट हिकिड़ी मिक्सिंग थींदी, टॉस कंदासीं ऐं सर्व कंदासीं। त हाणे वक़्तु अची वियो आहे त भिंडियुनि खे इन में टॉस कयो वञे ऐं बाहि मां इन जी फ़िलहालु बंदि थी कयां। अवल सुठे नमूने सां मिक्स था कयूं ऐं मिक्स करण खां बाद में इनखे सर्व कंदासीं। चलो हे अची वियो असांजूं ज़बरदस्त फ्राई थियल भिंडियूं, जंहिंमें भिंडियूं बि आहिनि ऐं असां इन में बसर बि ऐड कया हुआसीं ऐं इनखे कंदासीं सर्व। इहे ई बेसिक मसाला जेके असांजे घर में मौजूदु हूंदा आहिनि उहे ई मसाला तव्हांखे इन में शामिल करणा आहिनि। थोरो मां इनखे टेस्ट करे ॾिसां भिंडीअ खे। लूणु मिर्च मुंहिंजे हिसाब सां बिल्कुलु ठीकु आहे। इनखे मिक्स कयोसीं ऐं मिक्स करण खां बाद में हिनखे सर्व कंदासीं। कोई बि ख़ूबसूरत तव्हां पैन खणो जंहिंमें भिंडियुनि खे सर्व करे सघो त मां इन में सर्व थी कयां असांजूं धोरे वारियूं प्याज़ी भिंडी बिल्कुलु रेडी थी वई आहे। अच्छा, जेको असांजूं भिंडियूं हुयूं उन्हनि खे बि असां ओवर कुक न कयोसीं ऐं कलर उनजो असां बरक़रार रखियोसीं ऐं जेके बसर आहिनि उहे असां हिन में ऐड कया आहिनि। सुठा लॻंदा आहिनि भिंडियुनि सां ऐं धोरे जी तमामु ज़बरदस्त हिकिड़ी खटास आहे, कड़ी पत्ते जी ज़बरदस्त ख़ुशबू आहे। सिंपल चपाती घर में जेके फुल्का हूंदा आहिनि उन्हनि सां गॾु तव्हां हिनखे तयारु कयो, तमामु मज़े जी लॻंदी। अच्छा, दाल चांवरनि सां गॾु तव्हां हिनखे सर्व करे सघो था, उन सां गॾु बि तमामु सुठी लॻंदी। गर्ज़ भिंडियूं त थींदियूं ई मज़ेदार आहिनि। तव्हां इन रेसिपी सां बि ज़रूरु ट्राई करे ॾिसिजो। चलो जी, अची वयूं असांजूं भिंडियूं। इनखे सर्व था कयूं ऐं जेका अरबी गोश्त जो बि तव्हांखे हिकिड़ो रिकैप ॾींदा था हलूं ऐं अरबी गोश्त खे बि हींअर सर्व कंदासीं। साइड्स इन जूं कयूं था थोड़ी क्लीन। जेके गैर ज़रूरी डिशेस आहिनि उहे मां हितां हटाए थी छॾियां।
भाॼी बि तमामु ज़बरदस्त थींदी आहे, पर ॻाल्हि उहा ई आहे त तव्हां उनखे सुठे तरीक़े सां तयारु कयो। ये अची वई असांजी भिंडी ऐं हिन में सर्व था कयूं ॻोढ़। शोरबे वारी असांजो ॻोढ़ आहे, थोरो गहरो डिश हूंदो त उहो सुठो लॻंदो। अच्छा, रीकैप मां तव्हांखे इन जो ॾींदी हलां। सभिनीनि खां अॻु में तव्हां अरवियुनि खे आलो किए बिना, मतिलबु जेके सुकियूं अरवियूं आहिनि उन्हनि खे तव्हां छिलियो ऐं छिलण खां बाद में उन्हनि खे तव्हां 1/2 करे उन्हनि खे फ्राई कयो, बॉइल कयो। बॉइल करे हुनखे हिकु तरफ़ रखो ऐं बसरनि खे सुर्ख़ कयो। सुर्ख़ करण खां बाद में थूम ऐं अदरक जो पेस्ट उन में ऐड कंदा। उन में शामिलु कई वेंदी चिकन ऐं चिकन खे थोरो पचणु ॾियो। उन में ऐड कंदासीं हिकिड़ो टमाटो, लूणु मां उन में शामिलु कयो ऐं उनखे कुक कंदासीं एतिरो त चिकन सुठे तरीक़े सां ॻरी वञे, टमाटा सुठे तरीक़े सां ॻरी वञनि। थोरो हुन जा धाणा हिन जा कट था कयूं ऐं पोइ उनखे सर्व था कयूं। बाहि मां हिन जी कयां थी बंदि। अच्छा, जीअं ई चिकन ॻरी वञे त उन खां बाद में हुन में ऐड कंदासीं धोरो मां हुन में ऐड कयो हिकिड़ी प्याली। उन सां गॾोगॾु असां उन में शामिलु कंदासीं उहे ई असांजा बेसिक मसाला, जंहिंमें असां वटि हेड्र हुई। असां उन में शामिलु कयासीं सुका धाणा ऐं उन सां गॾु ॻाढ़ा मिर्च, लूणु हस्बे ज़रूरत ऐं इन्हनि तमामु शयुनि सां गॾु जेको मसालो आहे उनखे सुठे तरीक़े सां उनजी भुनाई कयो। ऐं इहो जेको स्टेप आहे न भुनाई जो, इहो इलाही इम्पॉर्टेंट आहे। जेकॾहिं तव्हांजी भुनाई सुठी थींदी त तव्हांजे ॻोढ़ जो कलर तमामु सुठो निकिरी ईंदो, टेस्ट इलाही सुठो ईंदो। त इहो इम्पॉर्टेंट स्टेप आहे, इनखे सुठे तरीक़े सां कजो। ऐं जॾहिं ऑइल तव्हांजो सेपरेट थी वञे त जेतिरो तव्हांखे शोरबो खपे उन लिहाज़ सां उन में ऐड कयो पाणी। ऐं पाणी ऐड करण खां बाद में उन में शामिलु कंदासीं सावा मिर्च ऐं बॉइल थियल असांजा अरबी, उहे ऐड कयासीं। थोरो शामिलु कयोसीं पिसियल गरम मसालो। इन्हनि तमामु शयुनि खे ऐड करे 1 खां 2 मिंट तव्हां उनखे दम ॾियो ऐं दम ॾियण खां बाद में उनखे सर्व कंदासीं। अच्छा, त हिन जी बाहि बि मां बंदि करे छॾी आहे। ऑइल सुठे नमूने सां मथे अची वियो आहे। इन में थोरा धाणा ऐड था कयूं ऐं धाणा ऐड करण खां बाद में इनखे मिक्स कंदासीं ऐं सर्व कंदासीं। उमेद आहे त अॼु जूं जेके असांजूं रेसिपीज़ आहिनि उहे तव्हांखे तमामु सुठियूं लॻियूं हूंदियूं। ट्राई ज़रूरु कजो ऐं मां हिकिड़े पंहिंजे स्टाइल सां गॾु तव्हांखे रेसिपीज़ शेयर कयूं। अरबी जे हिसाब सां तव्हांखे टिप ॿुधायमि त तव्हां अरबीअ खे कीअं छिले सघो था बिना कंहिं तकलीफ़ जे। तव्हां हिनखे ट्राई करे ॾिसिजो ऐं तमामु ज़बरदस्त अरबी रहंदी आहे। हथनि खे बि तव्हांजे कुझु बि न थींदो। तव्हां ईज़ीली उनखे यूज़ करे सघो था। उनजी कटिंग कयो, उनखे बॉइल कयो ऐं पोइ बि जेकॾहिं कंहिं वजह सां अरबी आली ही तव्हांजे हथनि में ख़ारिश थी पई आहे त उन में थोरो ऑइल हणी करे उन सां बि तव्हांजी जेका ख़ारिश आहे उहा ज़बरदस्त थी वेंदी, छो त अरबीअ में इलाही स्टार्च हूंदो आहे। पर जेके बि असांजूं सीज़नल भाॼियूं आहिनि न उन्हनि खे ज़रूरु इस्तेमालु करणु खपे, छो त उहे उन सीज़न में अचनि थियूं। उन सीज़न में उनजो इस्तेमालु करणु फ़ाइदेमंद आहे। त कोशिशि कयो त स्पेशली सीज़न जूं जेके बि भाॼियूं आहिनि उन्हनि खे ज़रूरु इस्तेमालु कयो वञे। थोरो बसि हिन में शोरबो ऐड था कयूं ऐं इनखे कयूं था सर्व। अच्छा, वक़्तु बि थी वियो आहे त तव्हां खां इजाज़त वरिती वञे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी मुलाक़ात ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपीज़ सां गॾु। ऐं अगेन वेंदे वेंदे तव्हांजे लाइ खोड़ सारियूं दुआऊं त हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं पंहिंजे ख़ुशियुनि खे वंडींदा कयो। कोशिशि कयो त तव्हांजे दस्तरख़्वान ते तव्हांजे फैमिली मेंबर खां हटी करे बि जेकॾहिं को भाती ऐड थी वञे त तव्हांजी बरकतुनि में अञा बि इज़ाफ़ो थींदो। उहो तव्हांजे घर जो को
नौकर थी सघे थो, ॿाहिरि मौजूदु तव्हांजो चौकीदार थी सघे थो, त मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि रखंदा। इंशाअल्लाह ताला वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं आवाज़ किचन जी न्यू फ्रेश एपिसोड सां गॾु, ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ सां गॾु। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।